नाज़रीन ख़बर आहे कंदकोट मां जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट शहर में अमन अमान बहाल थियण जो ख्वाब बणिजी वियो। आए रोज़ फुरूंदाड़ा मामूल बणियल पुलिस अगूर निंड सुतल शहरवासी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻा। कंदकोट ए सेक्शन थाणे जी हद नज़द पुरानी सब्जी मंडी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शो सूरत मेडिकल स्टोर के मालिक भीशम लाल के हथियारनि के ज़ोर ते यरगमाल बणाए संदन खां लखें रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान बोहारे फोरू आसानी सां विच शहर मां फरार थी विया। ॿिए तरफ़ सी सेक्शन थाणे जी हद में ॾींहं ॾिठे जो हथियारबंदनि जी दुकान ते का लखें रुपया रोक रक़म फुर करे फोरू आसानी सां फरार थी विया। सी सेक्शन थाणे जी हद रिसालदार रोड ते मोटरसाइकिल सवार फोरुन होलसेल डीलर नादर जिसकाणी ऐं अमले के हथियारनि के ज़ोर ते यरगमाल बणाए संदन खां लखें रुपया रोक रक़म फुर करे फोरू आसानी सां फरार थी विया। वाक़े जो इतला पुलिस के ॾिनो वियो। इतला मिलण ते पुलिस बर वक्त पहुची ॾोहारनि जो पीछो करे पोयां रवानो थी वई आहे। मुतासिर दुकानदारनि IG सिंध ऐं DIG लाड़काणो समेत ॿियनि लाॻापियल इदारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरल कयल सामान ऐं पैसा रिकवर कराया वञनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंदकोट।